खुजदार जे तालके वढ जे अमन खे नज़र लगी वई। वढ में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में डॉक्टर शेर मोहम्मद शेख क़त्ल थी वियो। डॉक्टर शेर मोहम्मद पंहिंजे घर खां बाज़ार तरफ़ वञी रहियो हो त खेसि रस्ते में अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। वाक़े खां पोइ वढ जे इलाइक़े में वारसनि पारां कोटा कराची शाहराह ते एहतिजाजी धरणो हणी ट्रैफ़िक जे अच वञ खे रोकियो वियो, जंहिं सबबि केतिरियूं ई मुसाफ़िर गाॾियूं बेजी वियूं। पीपल्स पार्टी जे MNA ऐं सीनियर अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह खे ओचितो ॾंदनि में तकलीफ़ थी पई। सखर जेल में क़ैद खुर्शीद अहमद शाह खे ॾंदनि जी तकलीफ़ सबबि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। खुर्शीद शाह जे ॾंदनि जी चकास सिविल इस्पताल मां कराई वई। खुर्शीद अहमद शाह खे एम्बुलेंस जे ज़रिए इस्पताल आंदो वियो। कोटड़ी जे बिरोही पाड़े में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां बिरोही ऐं पंवर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं, सिरूं ऐं गोली लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 4 ॼणा हिदायतुल्लाह बिरोही, मनान बिरोही, मंजूरा पंवर ऐं जावेद पंवर सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे बिलावल मेडिकल इस्पताल कोटड़ी मुंतक़िल कयो वियो। झेड़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो। भान सईदाबाद भरिसां ॻोठ जीवन खान जमाली जी रवासण नूरबानो जमाली दाहियो आहे त लम्स जामशोरो में कोरोना वार्ड जे डॉक्टरनि संदसि मुड़ुस खे क़त्ल कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुची रहंदे हुन दाहियो त 1 महीनो अॻु मुड़ुसु सिद्दीक़ जमाली जी तबियत ख़राब थी। बाद में डॉक्टरनि हुन खे कोरोना जो मरीज़ ॼाणाए लम्स जामशोरो जे कोरोना वार्ड में दाख़िल कयो। हुन चयो त कोरोना वार्ड में 1 महीने ताईं इलाज हलण बाद अॼु डॉक्टरनि पारां मुड़ुस जी तबियत नॉर्मल ॼाणाए वार्ड मां कढी नॉर्मल मरीज़नि जे वार्ड में मुंतक़िल करण लाइ चयो ऐं कुछ ई देर बाद उन जी तबियत नासाज़ ॿुधाए वरी संदसि फोत थियण जो इतलाह ॾिनो आहे। हुन चयो त मुड़ुस जी तबियत बिल्कुलु ठीक थी वई हुई। कोरोना वार्ड जे डॉक्टरनि हथ सां हुन खे क़त्ल कयो आहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालो कयो त मुड़ुस जे क़त्ल जी जांच करे साणसि इंसाफ़ कयो वञे। नवाब शाह प्रेस क्लब जूं सालानी चूंडियूं इलेक्शन कमेटी जे मेंबरनि जुल्फ़िकार अज़ीज़ मेमण, अकरम शहजाद, फारूक अहमद वियानी ऐं मोहम्मद अरशद मुनीर जी निगरानी में थियूं। प्रोग्रेसिव ऐं डेमोक्रेटिक पैनल विच में मुक़ाबलो थियो, जंहिंमें मुशर्रफ अली भट्टी जो पूरो प्रोग्रेसिव पैनल कामयाब थी वियो, जंहिंमें सदर मुशर्रफ अली भट्टी, जनरल सेक्रेटरी रिज़वान अहमद थेबो, नायब सदर अब्दुल ख़ालिक, सीनियर नायब सदर इस्माइल डोमकी, खजानची राशिद ज़िया कुरैशी, ज्वाइंट सेक्रेटरी अव्वल अब्दुल लतीफ़ ख़ासकली, ज्वाइंट सेक्रेटरी हबीबुल्लाह अबड़ो, गवर्निंग बॉडी में मोहम्मद अनवर शेख, सईद आतिफ हुसैन ज़ैदी, बख्शली जमाली, फदा हुसैन चांडियो, अरशद अली शेख, हाल ख़ालिद अहमद फारूकी, मोहम्मद असलम आज़मी ऐं अज़हर मुनीर वॾी अक्सर सां कामयाबी माणी। चूंडुनि में कामयाबी बाद शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं वकीलनि उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।